मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 12 मंशूर मजा रोशनी जी मोड़ रिफ्रैक्शन थ्रू अ प्रिज्म। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आया सनाउल्ला भाई। इन वीडियो में जो असां जो टॉपिक पढ़ंदासीं वो आहे मंशूर मजा रोशनी जी मोड़ यानी रिफ्रैक्शन थ्रू अ प्रिज्म। तो प्यारा बारो हींअर असीं पंहिंजो टॉपिक की तरफ़ हलूं था। सभ खां पहिरीं असां हिन टॉपिक जा लर्निंग ऑब्जेक्टिव पढ़ंदासीं जेके असां चवंदा आहियूं सिख्या जा मक़सद। तो हिन जे सिख्या जा मक़सद ही आहिनि। सभ खां पहिरीं चवे थो एक्सप्लेनिंग हाउ लाइट बेंड्स व्हेन पासिंग थ्रू अ प्रिज्म ड्यू टू द चेंज इन मीडियम। चवे थो उहो बयानु करणु त रोशनी प्रिज्म मां गुज़रण वक़्तु कीअं मोड़ खाए थी। उन खां बाद में सेकंड पॉइंट में चवे थो अंडरस्टैंडिंग प्रैक्टिकल एप्लीकेशंस सच एज इन ऑप्टिक्स स्पेक्ट्रोस्कोपी एंड रेनबोज, यानी ऑप्टिकल फाइबर प्रिज्म ऐं इंटरलट जहिड़ियुनि एप्लीकेशन्स जी वज़ाहत करणु। त ऑप्टिकल फाइबर में प्रिज्म में ऐं इंटरलट में जेका रिफ्रैक्शन थिए थी उहा असां थ्रू प्रिज्म जे कीअं सम्झी सघूं था। उन खां बाद प्यारा ॿारो ही असीं छो था पढ़ूं, यानी वाई वी स्टडी दिस। तो इन जे लाइ चवे थो बिकॉज रिफ्रैक्शन थ्रू prism helps us understand fundamental optical phenomena such as rainbows formation and light dispersion. It has practical applications in optical instruments like spectrometers, cameras and fiber optics. तो चवे थो त मंशूर मंझां रोशनीअ जी मोड़ कुदरती नज़रियनि जहिड़ोक इंटरलट ऐं रोशनी जी वर्षा खे सम्झण में मदद करे थो। इन जो इस्तेमालु ऑप्टिकल औज़ारनि जहिड़ोक स्पेक्ट्रोमीटर, कैमरा ऐं फाइबर ऑप्टिक्स में थिए थो। प्यारा ॿारो हींअर असीं सभ खां पहिरीं इहो सम्झंदासीं त प्रिज्म छा थींदो आहे। इन जी डेफिनेशन में चवे थो अ प्रिज्म इज अ ट्रांसपेरेंट सॉलिड बॉडी दैट हैज 3 रेक्टेंगुलर सरफेसिस एंड 2 ट्रायंगुलर फेसिस दैट आर इंक्लाइंड एट एन एंगल। चवे थो त प्रिज्म जेको हूंदो आहे उहो हिकिड़ो ट्रांसपेरेंट मटीरियल हूंदो आहे या ट्रांसपेरेंट बॉडी हूंदी आहे जंहिंजा 3 जेके तरफ़ आहिनि उहे रेक्टेंगुलर हूंदा आहिनि यानी मुस्ततील हूंदा आहिनि ऐं उन जूं जेके 2 साइडियूं हूंदियूं आहिनि उहे वरी ट्रायंगल हूंदियूं आहिनि यानी त्रिकोणियूं हूंदियूं आहिनि ऐं उन जूं जेके उहे 3 सरफेसिस आहिनि उहे कंहिं एंगल ते इंक्लाइंड थियल हूंदा आहिनि यानी थोरा लहवार हूंदा आहिनि। हाणे हिनखे ॾिसूं था प्यारा ॿारो त प्रिज्म बेसिकली असांखे ॾिसण में कीअं ईंदो आहे। ही आहे असांजो प्रिज्म, ठीकु आहे। हाणे इन जी हिकु साइड हीअ आहे जेका तव्हांखे साम्हूं नज़र अचे थी, हिकु वरी हुन जे पुठियां हूंदी। उन खां बाद में इहे 2 जेके साइडियूं आहिनि प्यारा ॿारो इहे 2 असांजूं ट्रायंगुलर साइड्स आहिनि ऐं उन खां बाद में हिकिड़ी हीअ साइड, हिकु हीअ साइड ऐं हिकिड़ी ओ हीअ बेस वारी साइड जेका आहे इहे असांजूं जेके आहिनि उहे रेक्टेंगुलर साइड्स हूंदियूं आहिनि या रेक्टेंगुलर असां उनखे सरफेसिस बि चई सघूं था। ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो हिन जा जेके ही 2 सरफेसिस आहिनि यानी हिकु ही पासो ऐं हिकु ही पासो, इन ॿिन्ही खे चइबो आहे रिफ्रैक्टिंग सरफेसिस, ठीकु आहे। यानी लाइट जेका आहे उहा हिकु तरफ़ खां ईंदी, हिकु सरफेस खां ईंदी, ॿिए खां गुज़री वेंदी, त ही 2 ई जेके सरफेसिस आहिनि 2 ई जेके तरफ़ आहिनि इहे असांजा रिफ्रैक्टिंग सरफेसिस चवराइनि था। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन जो 2D मॉडल सम्झण जी कोशिशि कयूं त 2D मॉडल हिन जो कहिड़े नमूने सां हूंदो आहे उहो हिन तरीक़े सां असांखे ॾिसण में ईंदो जीअं हिकिड़े क़िस्म जो को टेंट हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे हिन जो ही जेको आहे ही सरफेस ही आहे ऐं हेॾां वारो ही जेको सरफेस आहे उहो हिन जे पोयां आहे बैकवर्ड में। उन खां बाद में हिकिड़ो ट्रायंगल ही आहे ऐं हिकिड़ो ट्रायंगल हिन जे पुठियां वारो। तो ही असांजो वरी 2D जेको आहे हिकिड़ो डायग्राम थी वियो पंहिंजो प्रिज्म जो, ठीकु आहे। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां रिफ्रैक्शन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त आमतौर ते जेका असां रिफ्रैक्शन पढ़ी आया आहियूं प्रीवियस लेक्चर में उहो हिन तरीक़े सां पढ़ी आया आहियूं त असां वटि 2 मीडियम्स हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे असां वटि रेयर मीडियम, ॿियो हूंदो आहे असां वटि वरी डेंसर मीडियम। हाणे जॾहिं रेयर मीडियम मां जेका लाइट ईंदी आहे उनखे असां इंसिडेंट रे चऊं था ऐं उहा टकराइजी करे जॾहिं डेंसर मीडियम में वेंदी आहे त उन रे खे असां चवंदा आहियूं वरी रिफ्रैक्टेड रे, ठीकु आहे। जेका लाइट ॿाहिरों अचे थी उनखे चऊं था असां इंसिडेंट रे ऐं जेका लाइट
इंटर थिए थी मीडियम में, उन लाइट खे असां चऊं था वरी रिफ्रेक्टेड रे। ठीकु आहे। ऐं जॾहिं लाइट रेयर मीडियम खां डेंसर मीडियम जे तरफ़ ईंदी आहे त उन तरफ़ छा थींदी आहे त उहा टुवर्ड्स द नॉर्मल जे तरफ़ बेंड थींदी आहे। उन खां बाद में जॾहिं साॻी लाइट वरी असांजी डेंसर खां रेयर जे तरफ़ वञे थी त उहा अवे फ्रॉम द नॉर्मल जेको आहे त बेंड थींदी आहे। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हीअ जेका असांजी रे हुई इनखे असां चऊं पिया इमरजेंट रे। तो प्यारा ॿारो, ही जेका रिफ्लेक्शन हुई इहा हुई असांजी वरी हिकिड़े जेको आहे त स्मूथ गिलास में या स्मूथ कंहिं बि सरफेस ते। ठीकु आहे। पर जेकॾहिं असां प्रिज़म जी ॻाल्हि कंदासीं त प्रिज़म में कहिड़े नमूने सां जेका त रिफ्लेक्शन थिए थी, तो इनखे असां अॻिते सम्झण जी कोशिशि कयूं था। तो मिसाल जे तौर ते ही असांजो जेको आहे त फ्रंट साइड आहे प्रिज़म जो। ठीकु आहे प्यारा ॿारो। ऐं हिन तरफ़ एयर आहे। हीअ असांजो प्रिज़म जेको आहे उहो गिलास जो या प्लास्टिक जो ठहियल हूंदो आहे, पर हिते असां जेको आहे त गिलास खयो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में ही ॿी साइड जेका आहे उन साइड बि असांजी एयर आहे, यानी एयर वारी जेका साइड आहे उहा असांजो रेयर मीडियम आहे ऐं ही जेको प्रिज़म आहे उहो असांजो डेंसर मीडियम आहे। हाणे मिसाल जे तौर ते असां वटि हिकु लाइट रे आहे, उहा अचे थी कंहिं सोर्स मां ऐं इनखे असां चवंदासीं इंसिडेंट रे। ठीकु आहे। हाणे जॾहिं इहा इंसिडेंट रे असांजी हिन प्रिज़म जी सतह सां टकराइजे थी त इन पॉइंट ते असां नॉर्मल ड्रा कंदा आहियूं, यानी कंहिं बि सरफेस सां हिकिड़ी असां लाइन अहिड़ी ड्रा कंदा आहियूं जेका उन सरफेस सां 90 डिग्री ठाहे, त उन लाइन खे असां जेको आहे त नॉर्मल चवंदा आहियूं। ऐं उन खां बाद में तो प्यारा ॿार, हीअ इंसिडेंट रे जेका आहे हिन नॉर्मल सां हिकिड़ी एंगल ठाहींदी जंहिंखे असां चऊं पिया इंसिडेंट एंगल। तो अगरि जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ जेका इंसिडेंट रे आहे प्यारा ॿारो, इन जी ओरिजिनल जेका पाथ आहे उहा आहे हीअ। पर जीअं त असां पढ़ी आया आहियूं त जॾहिं काई बि रे रेयर मीडियम खां डेंसर मीडियम में एंटर कंदी आहे त उहा थोरो जेको आहे त नॉर्मल जे तरफ़ बेंड थींदी आहे। त छा थींदो, हीअ नॉर्मल जी तरफ़ थोरी बेंड थी वेंदी। ठीकु आहे। उन खां बाद में हीअ जेका रे आहे प्यारा ॿारो, जेका नॉर्मल जी तरफ़ बेंड थी वई मीडियम डेंसर मीडियम में गुज़रण खां पोइ, हाणे इहा छा कंदी, हिते बि असांजी हिकिड़ी एंगल ठहंदी, उहा हूंदी असांजी वरी रिफ्रेक्टेड एंगल। ठीकु आहे प्यारा ॿारो। ऐं हिन जेको आहे रे खे असां चवंदासीं वरी रिफ्रेक्टेड रे। तो अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ जेका रे आहे यानी रिफ्रेक्टेड रे आहे प्यारा ॿारो, इहा सीधी वञी करे वरी ओइड सरफेस सां टकराई, यानी पहिरियों रेयर मीडियम मां आई कंहिं में डेंसर मीडियम में। हाणे छा थी करे उहा रे वरी साॻियो टकराइजी किथे थी टकराइजे, ओ हिन जेको आहे त बाउंड्रीअ ते, जेका असांजी प्रिज़म जी बाउंड्री आहे या प्रिज़म जो सरफेस आहे। ठीकु आहे। ऐं हितां वरी काॾे वेंदी असांजी साॻियो एयर में, यानी हितां वरी काॾे वेंदी डेंसर मीडियम मां रेयर मीडियम जे तरफ़। ठीकु आहे। हाणे जॾहिं इहा रेयर मीडियम जे तरफ़ वेंदी प्यारा ॿारो, त सभ खां पहिरियों त छा कंदासीं, हिन पॉइंट ते असां हिकिड़ो नॉर्मल ड्रा कंदासीं। ठीकु आहे। हाणे जॾहिं असां नॉर्मल ड्रा कयोसीं त हाणे हीअ जेका रे आहे उनजी अचण वारी जॻह कहिड़ी आहे, उहा आहे डेंसर मीडियम, ऐं वञण वारी जॻह यानी इंटर कंहिं में थींदी, उहा थींदी रेयर मीडियम में। त हाणे हीअ जेका जंहिं तरफ़ खां अचे थी, हिते इहा रे जेका आहे उहा हिन नॉर्मल सां हिकिड़ी एंगल ठाहींदी। ठीकु आहे। आमतौर ते असां छा पिया चऊं त जॾहिं इंसिडेंट रे जेको आहे नॉर्मल सां एंगल ठाहे पई, त उनखे असां नालो पिया ॾियूं इंसिडेंट एंगल। ठीकु आहे। हिते बि असांजो साॻियो ई फिनोमिना यूज़ थींदो, त हिते बि हीअ जेका एंगल हूंदी प्यारा ॿारो, इहा असां जी जेका त इंसिडेंट एंगल हूंदी कहिड़े रेफरेंस सां, उहो इन रेफरेंस सां त हीअ जेको रे आहे प्यारा ॿारो, इहो असां एज़ अ इंसिडेंट रे हिते कंसीडर कयूं था। कहिड़े व्याप ते, त जॾहिं हीअ डेंसर रे, हीअ जेका रे आहे उहा डेंसर मीडियम मां रेयर मीडियम जे तरफ़ वञे थी। ठीकु आहे। इन जे करे हिते जेको आहे त मां इंसिडेंट रे खे जेको आहे त आर डैश सां ज़ाहिर कयो आहे, छो त हीअ जेका रे आहे हीअ असांजी आहे रिफ्रेक्टेड रे। ठीकु आहे। इन करे हिनखे मां जेको आहे त आर सां सिर्फ़ु शो कयो आहे, ऐं हिते हीअ जेका आर डैश वारी असांजी एंगल आहे, इहा आहे असांजी वरी इंसिडेंट रे। ठीकु आहे। उन खां बाद में जीअं त असांखे ख़बर आहे प्यारा ॿारो, त जेका रे असांजी डेंसर मीडियम खां रेयर मीडियम जे तरफ़ वेंदी, उहा जेको आहे त कहिड़े तरफ़ बेंड थींदी, उहा थींदी अवे फ्रॉम द नॉर्मल, यानी नॉर्मल खां थोरो परे जेको आहे त उहा बेंड थींदी। ठीकु आहे। हाणे हिन रे खे असां नालो ॾिनोसीं इमरजेंट रे, ऐं हक़ीक़तन हीअ जेका आहे उहा असांजी हिकिड़ी छा आहे, रिफ्रेक्टेड रे ई आहे। ठीकु आहे। पर सिर्फ़ु हिते असां नालो चेंज कयो आहे। उहो छाजे करे नालो चेंज कयो आहे, छो त ॿिनि मरहलनि मां गुज़रे थी, यानी ॿिनि सरफेसिस सां टकराइजी करे बाद में निकिरे थी। ठीकु आहे।
अगरि जेकॾहिं जस्ट सिंगल सरफेस सां टकराइजी करे निकिरे त इते असां हिनखे रिफ्रेक्टेड एंगल चवंदासीं, रिफ्रेक्टेड रे चवंदासीं। पर जेकॾहिं ॿिनि सरफेसनि सां टकराइजी करे निकिरे थी त इन जे करे असां हिनखे इमरजेंट रे चऊं था। ठीकु आहे, हीअ जेका रे आहे उहा हिन नॉर्मल सां एंगल ठाहींदी ऐं इन एंगल खे असां चवंदासीं वरी एंगल ऑफ इमरजेंस। यानी हीअ जेका एंगल आहे हक़ीक़त ॾिठो वञे त इहा जेका एंगल आहे प्यारा वारो इहा असांजी रिफ्रेक्टेड एंगल आहे या एंगल ऑफ रिफ्रेक्शन आहे। पर हिते असां जस्ट इन जो नालो चेंज कयो आहे। छा नालो रखियो आहे? उहो आहे असांजो एंगल ऑफ इमरजेंस। प्यारा ॿार हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झण जी कोशिशि कयो त जेकॾहिं असां हिन इंसिडेंट रे खे ॾिसूं जेका हीअ आहे असांजी, हिन जी ओरिजिनल पाथ कहिड़ी आहे? उहो हीअ। ठीकु आहे, हीअ डॉटेड लाइन सां। हाणे असल में हिनखे वञणो हिन पाथ में हुयो पर इहा बेंड केतिरो थी आहे? हिते। तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां हिन इमरजेंट रे खे ॾिसूं त इमरजेंट रे जी जेका ओरिजिनल पाथ से असां खणूं त उहा बैकवर्ड में असांजी किथे वञी करे मिलंदी? उहा हिते वञी करे मिलंदी। यानी जेकॾहिं असां हिन जी स्ट्रेट पाथ खणूं त जितां ही अचे थी त उहा असांजी हीअ वञी करे पॉइंट या हीअ पाथ असांजी ठहंदी। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं हाणे असां हिन इंसिडेंट रे खे ॾिसूं प्यारा ॿारो, ठीकु आहे, त इंसिडेंट रे जेका आहे उहा उनजी असली जेका पाथ आहे उहा उही आहे। ठीकु आहे, पर इहा असांजी केतिरी बेंड थी? उहा असांजी हीअ टोटल एंगल बेंड थी। ठीकु आहे, असली पाथ उही अथसि पर हिन प्रिज़म जे करे इहा केतिरी जेको आहे त बेंड थी, उहा हीअ एंगल बेंड थी। ठीकु आहे, हाणे इहा जेका टोटल एंगल बेंड थी आहे इनखे असां नालो ॾींदा आहियूं एंगल ऑफ डेविएशन। त यानी हीअ जेका एंगल ऑफ डेविएशन आहे इहा असांजी हिन इंसिडेंट रे जी जेका डेविएशन आहे त माना केतिरी उहा उन पंहिंजी डायरेक्शन चेंज कई प्रिज़म में उहा असांखे ॿुधाईंदी आहे। तो अहिड़े नमूने सां असां हिते सम्झोसीं त जेका रिफ्रेक्शन आहे प्रिज़म जे थ्रू कहिड़े नमूने सां थिए थी। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो उन खां बाद में हिन प्रिज़म जो जेको यूज़ आहे प्यारा ॿारो उहो असांजो आम लाइफ में बि काफ़ी हद ते थींदो आहे। यानी साइंस में बि असां हिनखे यूज़ कंदा आहियूं, उन खां बाद में ऑप्टिक्स में बि हिन जो यूज़ थींदो आहे ऐं उन खां बाद में कैमराज़ में या जेके असांजूं जेका त दूरबीन्स हूंदियूं आहिनि उन्हनि में बि हिन जो काफ़ी यूज़ थींदो आहे। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ टॉपिक जेको आहे सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।